सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे चयो वेंदा तो हिकिड़ो राजा हो, राज जो सुम्हियो पियो और 2-3 बजे उथियो रात जो तो जीअं मुंहिंजी जाग थी तुंहिंजो ॿाहिरि निकिर खिड़की खोले देर कुछ आवाज़ अचे थो। मुंहिंजे घर में मुंहिंजे महल में कोई आहे त न, आवाज़ छाजो आहे। ऐं ॿाहिरि निकितो मथां ॿनी खां बीह करे ॾिठे भई कुझु माण्हू घुमी रहिया आहिनि, खेॾी रहिया आहिनि। मुंहिंजे घर में कोई आहे ई न, ॿिया ॾाढा माण्हू आहिनि, या आया कीअं? एतिरो पहिरियों एतिरी ॻाल्हि आहिनि केरु? थोरो सीढ़ी तरफ़ वियो, चङे नमूने जांचे करे ॾिठे जेके माण्हू मुंहिंजे पाड़े जा बि कोन्हे, ॿार ओसे पासे जा बि कोन्हे। वरी थोरो सीढ़ी ॻोल्हे थो, अॻिते आयो, जेके सभु खेॾंदा खड़ा आहिनि ॿार माण्हू, इहे मुंहिंजे पाड़े जा त कोन्हे, पर माण्हू बि कोन था लॻे। ये अंदर आया कीअं? ऐं सीढ़ी ॻोल्हे करे जीअं हुननि जे साम्हूं आयो, हिकदमि ॼण कहिड़ो बीहो तो सभु जीअं बीठा हिकदमि ख़ामोश थी। ऐं चवनि था केरु? हुनजो विकिणे चयो असां जिन्नो। चए जिन्नो? चए मुंहिंजे महल में आया। ॿिए चयो हाणे असां त रोज़ ईंदा आहियूं, घुमंदा आहियूं, फिरंदा आहियूं, असां त खेॾंदा आहियूं तुंहिंजे घर। चए जिन्नो वरी ईंदा बि मुंहिंजे घर में रोज़ हो। उहो छो? छा आहे न, असांजो जीअं राति थींदी आहे असां पंहिंजे घरनि में जो निकिरंदा आहियूं, ऐं पोइ असांजे पाण में घर विरहियल आहिनि, हर को पंहिंजो पंहिंजो खाधो खाई ईंदो आहे। पोइ ॾिसंदा हाणे सभु भरिजी वेंदा आहियूं, ड्रॉ थी वेंदो आहे, तुंहिंजो आंगन तमामु वॾो आहे। पोइ त सभु घुमंदा आहियूं, फिरंदा आहियूं, कोई वॉक कंदो, को खेॾंदो, कुझु कंदो, ऐं पोइ जीअं प्रभात थियण वारी हूंदी आहे उनखां अॻु सां हलिया वेंदा आहियूं। असांजो रोज़ आहे। जिन्नो खाई ईंदा बि मुंहिंजे घर में हो, आयो बि जिन, उन सां गॾु हिकिड़ो ॿियो खड़ो जिन, उहो वरी सभु हल्को पतलो कंधा थियो पियो। हिन सभु बेहदा कदा सभु खाई आयो, भला हे बुख ते तोखे छा रोटी न मिलंदी छा? वरी ॿिए जिन वर्दी ॾिनसि, चवनि सही हिन जे हिसे में तुंहिंजो महल आहे न, इन करे वीचारो सदाई बुखियो हूंदो आहे। तो हुनखे अञा चढ़ी चयो आहे राजा बि मां, घर बि मुंहिंजो हरियो भरियो, सभु कुझु आहे बि मुंहिंजो, घर किचन घर सॼो भरियो पियो आहे, एतिरा टबर पिया आहिनि, वरी जिन बि मां वारो बुखियो, इनखे हटियो किथे हुजणु खपे, चङो भलो हुजणु खपे। इन माना हेॾो सारो हरियो भरियो महल पियो आहे थियो, सो तूं ईअं ध्यानु पिया, तोखे चङो भलो हुजणु खपे। हे जेके आम घरनि में वेंदा आहिनि उहे बिना सभु जेके वीह ॾह चङा भला खड़ा आहिनि। वरी हिकिड़े ॿिए जिन वर्दी ॾिनसि, चयो राजा छा आहे न, असां इहो तव्हां वारो खाधो न खाईंदा आहियूं। चए बाक़ी छा खाईंदा आहियूं? चए असां मुंहिंजो भाग ऐं नसीब खाईंदा आहियूं, मुंहिंजी क़िस्मत खाईंदा आहियूं। राजा जो छा मक़सदु? चए छा आहे, जंहिं घर में झगड़ो हूंदो आहे, पिटको हूंदो आहे, कल हूंदो आहे, कलेश हूंदो आहे, पोइ उतो जो जेको भाग हूंदो आहे उहो असां सभु खाई ईंदा आहियूं। सो तुंहिंजे घर में तूं सभिनी सां प्यार हलंदो आहे, सभु प्यार ऐं मोहबत सां हलंदा आहिनि, एतिरो सिक सां हलंदा आहिनि, तूं हर हिकु सां एतिरो बहितरु हलंदो आहे, सभिनी जो ख़्यालु कंदो आहे, ऐं तुंहिंजो घर हिकिड़ो मोहबत जो गहिवारो आहे, हाणे उते असांखे कुझु मिलंदो ई न आहे, छा खाईंदो वीचारो? चए छा त भाग ऐं नसीब खाईंदा हुआ। चए ठीकु आहे भला सुभाणे मिलंदासीं। ऐं राजा हलियो वियो, हो बि हलिया विया। सुबुह जो जीअं राजा उथियो, पहिरियों राणी सां अटकियो, घड़ी को पुट खे छॾे कजे, वरी राणी खे दम में, राणी चयो की थियो छा, हेॾो प्यार मोहबत छा हलंदो आहे, सभिनी सां जहिड़ो कंदो, वरी ॿिनि नौकरनि खे छॾे कजे, नौकरियाणी हुनखे दॿ कजे,
धी आयसि उनखे कुझु ॻाल्हाए आख़िर ज़ाल खे चओ अॼु थियो छा थी सदाई प्यार मोहबत सां रहंदो आहे सॼो घर स्वर्ग वांगुरु आहे तोखे कहिड़ी खुटियुनि कई आहे सदाई सभिनी हिक हिक त विढ़ंदो आख़िर पाण में थोरी तूं मां थी हर कंहिं ॻाल्हाइणु शुरू कयो राजा खे छा थियो आहे ऐं राजा राति जो सुम्हियो वञे ऐं सुबुह जो जीअं उथी आयो हाणे 2-3 थिया जीअं वॾा रात जो उथियो हाणे हेठि लही आयो हिकु ॿिए खे सुञाणींदा सभई जिन बि राजा सां मिलिया अची हाणे हिन वारो खुदि जिन जेको हुयो थोरो खाधो पीतो चङो भलो लॻे पियो त राजा हुनखे पुछियो चए भला अॼु खाधो मिली छा राजा अॼु जेको आहे न मूंखे बिल्कुलु चङो कुझु मिलियो आहे हाणे तूं ॿियो कुझु बि न करे न हिकिड़ो महीने में हिकु दफ़ो छड़ो अहिड़ो जहिड़ो कयो कर न मूंखे महीने जो खाधो मिली वेंदो हक़ीक़त में मुंहिंजे महीने जी बुख बि लही वई आहे महीने ॿिए जो बि खाधो मिली वियो आहे एतिरो कुझु ॾिनो आहे ऐं जीअं हुन चयो राजा जो दिमाग़ खड़कियो चई जेकॾहिं घर में हिकु ॾींहं जे झगड़े सां पिटके सां हिक ॿिए सां कल सां कलेश सां महीने जो भाग हलियो वञे त जंहिं घर में रोज़ झगड़ो पिटको हूंदो उन घर जो छा हाल हूंदो उते छा थींदो ऐं उन ॾींहं खां मिसाल बणिजी वियो जंहिं घर में झगड़ो ऐं पिटको थींदो आहे उनजा दिला बि सुकी वेंदा आहिनि तंहिंजे करे असां इंसान जेके आहियूं उहे हक़ीक़त में पंहिंजा दिला सुकाइण न आहियूं पर थधा मट भरण जे लाइ आहियूं असांखे यादि रखणु खपे असांजो जीवन उहो असांखे विञाइण लाइ न आहे मिलियो असांखे कुझु बणाइण जे लाइ मिलियो असांजी ज़िंदगी कोई ख़तम करण लाइ असांखे कोन्हे मिली असांखे कुझु ठाहिण लाइ मिली आहे तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे बणाइण जी कोशिशि कयूं ऐं जिन जो मक़सदु दुख कष्ट कलेश परेशानी असांखे उन खे ख़तम करणो